खैबर पख्तूनख्वा हुकूमत ते गैरकानूनी तरसल अफगाननि खे तहफ़ुज़ ॾियण जा इल्ज़ाम। वफ़ाक़ी हुकूमत सॼे मुल्क मां अफगाननि खे कढण लाइ SHOs खे अख़्तियार ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त गैरकानूनी तौरु तरसियल अफगान शहरी इज़त सां पाण मुराद वापसि हलिया वञनि। 3 सूबनि मां अफगाननि खे कढियो पियो वञे। खैबर पख्तूनख्वा में अफगाननि खे तहफ़ुज़ ॾिनो पियो वञे। FC हेडक्वार्टर ते हमले में मुलविस 3 दहशतगर्द अफगानी हुआ। जेतिरा बि हमला थिया आहिनि उन्हनि में अफगानी मुलविस आहिनि। हर SHOs खे ज़िम्मेवारी ॾिनी पई वञे त हू पंहिंजे इलाइक़े मां अफगाननि खे कढनि। KP मां अफगान कैंप्स ख़तमु करे रहिया आहियूं। फ़ैसिलो कयो आहे त हर सूरत में अफगान मुहाजिरनि खे वापसि मोकिलणो आहे। असां वधीक बम धमाका बर्दाश्त नथा करे सघूं। वापसि सुभाणे अफगानी शहरनि खे सुख सां वेंदासीं। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान फ़ौजी टकराव जे नई लहर तरफ़ वधी रहिया आहिनि। भारत जे तालिबान सां वधंदड़ राब्तनि ऐं पाक अफगान छिकताण में वाध करे छॾी आहे। अमरीकी अख़बार वॉशिंगटन पोस्ट जी रिपोर्ट में चयो वियो आहे त ॿई मुल्क हिकु नए फ़ौजी छिकताण तरफ़ तेज़ी सां वधंदे नज़र अची रहिया आहिनि। भारत जे तालिबान सां वधंदड़ सफ़ारती ऐं सियासी राब्तनि ॿिन्ही मुल्कनि विच में छिकताण वधाए छॾी आहे। कराची जे इलाइक़े नीपा चौरंगी वटि गटर नाले में किरियल बाड़े जो 15 कलाकनि बाद लाश हथे। गुज़िरियल राति बाड़ो इब्राहिम वालदेन सां गॾु शॉपिंग मॉल आयो हो। अॼु ॻोल्हाबाद वाक़े वारे हंध खां 1 किलोमीटर परे नाले मां लाश मिलियो। पीउ नबील चयो त मोटरसाइकिल मेनहोल जे भरिसां पार्क थियल हुई। पुट अखियुनि जे साम्हूं गते सां ढकियल गटर नाले में किरी पियो। वाक़े बाद शहरनि जो रोड ब्लॉक करे एहतजाज फारूक सतार खे गाॾी मां लहण न ॾिनो। मेयर कराची मुर्तज़ा वाब चयो आहे त UCs चेयरमैन्स खे हर महीने 12 लाख रुपया मिलंदा आहिनि। 1000 या 1500 रुपयनि जो गटर खे ढकण नथा लॻाए सघनि। वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जमायत इस्लामी जे अमीर पारां सिंध हुकूमत ते 3360 अरब रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम। हाफ़िज़ नईम रहमान BRT मंसूबे खे ख़तमु करे यूनिवर्सिटी रोड खे बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफ़िज़ नईम रहमान नीपा चौरंगी वाक़े जी मज़म्मत कंदे चयो त कराची जा शहरी कॾहिं डंपर हेठां अची कॾहिं गटरनि में किरी मरनि था। शहर जो को बि वाली वारिस न आहे। टाउन चेयरमैन्स खे अख़्तियार नथा ॾिना वञनि। पैसा रोकिया वञनि था। सिंध हुकूमत करप्शन जो वॾो कारोबार बणिजी चुकी आहे। सभिनी खे ख़बर आहे त सिंध हुकूमत जे सिस्टम खे कंहिंजी पुठभराई आहे। गढ़ी यासीन भरिसां बिरोही ऐं जतोई धुरनि में हलंदड़ तकरार तां वकील समेत 2 ॼणा क़तल। ॻोठ नौशरो अबड़ो वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कार ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि वकील अली हसन बिरोही ऐं नज़ीर बिरोही ज़ख़्मी थी पिया। गढ़ी यासीन इस्पताल में डॉक्टर न हुजण सबबि ज़ख़्मियुनि खे शिकारपुर इस्पताल न्यू पियो वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। वारसनि जो चवणु आहे त एडवोकेट अली हसन बिरोही गढ़ी यासीन कोर्ट वञी रहियो हो। एडवोकेट अली हसन बिरोही गढ़ी यासीन बार जो सदर बि रही चुको हो। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में फुर मज़ाहिमत ते नौजवान क़तल। शहरनि हिकु जवाबदार खे पकड़े तशदद करे मारे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त बलोच ॻोठ में फुर मज़ाहिमत ते जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान अब्दुल हनान खे क़तल कयो आहे। वाक़े बाद शहरनि हिकु फोरू खे पकड़े तशदद करे मारे छॾियो। मारिजी वियल फोरू जी सुञाणप न थी सघी। लाश इस्पताल मुंतक़िल। मलीर जी शालातीब टाउन में हथियारबंदनि घर अंदरि घिड़ी ज़ाल मुड़ुस खे क़तल करे छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। सुञाणप अरशद सिद्दीक़ ऐं संदसि ज़ाल सोनिया तौर थी। पुलिस जो चवणु आहे त पसंदि जी शादी बाद जोड़ो कज़ाफ़ी टाउन में रहंदो हो। सोनिया जी अॻु बि शादी थियल हुई। अॻूणे मुड़ुस अॼु सोनिया ऐं सिद्दीक़ खे गोलियूं हणी क़तल कयो। जवाबदार गिरफ़्तार न थिया। खैरपुर में सेंट्रल जेल भरिसां ट्रेन जी टकर में पीउ पुटु फ़ौत। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फ़ौतनि जी सुञाणप फैज़ाबाद कॉलोनी वासी खान मोहम्मद चनो ऐं संदसि 4 वरहनि जे पुटु मोहम्मद उमर तौर थी। ज़ख़्मी सिद्दीक़ चनो जी हालत नाज़ुक। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। वचन थो कर हिन जन्म लाइ वचन थो कर
मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुंहिंजो थियां हुन जन्म, हुन जन्म, हुन जन्म, हुन जन्म। ऐं एकता ॾियारो मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जी तयारियूं ज़ोर वठी वियूं। स्कूलनि में तक़रीबूं ऐं उताकुनि में मच कचहरियूं कोठाइण जो सिलसिलो बि जारी। कुनरी भरिसां गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल मोहम्मद उमर गशकोरी में एकता जा रंग निकिरी पिया। शागिर्दनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। मीरो खान डिग्री कॉलेज में मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि किताबी मेलो लॻायो वियो। दादू में बि तक़रीब महिमाननि जे अजर को ढाए आजा कई वई। अॻुवाणनि पारां 7 डिसंबर ते एकता ॾियारो मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो वचन।